थोरो गाल के समझो बजणा पाण में वेझो थी वजन बिला तशबीह बिला मिसाल बजणा पाण में वेझो वेझो थी वजन त हथ किथे हुंदा आहिनि फवदा यदहु बैन कतफैय अल्लाह ताला पंहिंजो कुदरत वारो हथ मुझे पुठी ते रखियो फवजदत बर्द अनामिलही बैन सदयय साईं फरमाइन था पो अल्लाह ताला जल्ल शानु जे कुदरत जे आंगुरनि जी थधाण मूं पंहिंजे सीने में महसूस कई फअलिमतु मा बैन समावाति वल अर्द पो जमीन ऐं आसमाननि जे विच में जेकी कुछ आहे हर शे जो मुखे इल्म अची वियो फअलिमतु इल्म अची वियो कुरान फरमाए तो वअल्लमक मा लम तकुन तअलम फअलिमतु मा बैन समावाति वल अर्द पो जमीन ऐं आसमाननि जे विच में जेकी कुछ आहे हर शे जो मुखे इल्म अची वियो फअलिमतु इल्म अची वियो कुरान फरमाए तो वअल्लमक मा लम तकुन तअलम महबूब जेको न ॼाणंदो हुए सो मूं तोखे पाण पढ़ायो ऐं साईं फरमाइनि था अल्लाह ताला ईअं पढ़ायो जो ज़मीन ऐं आसमान जो इल्मु मूंखे अची वियो ऐं इते हिकिड़ी रिवायत में वरी इहे लफ़्ज़ बि अचनि था फअलिमतु मा कान व मा यकून जेको कुझु थी चुको ऐं जेको कुझु थियण वारो आहे उन सभु शइ जो मूंखे इल्मु अची वियो जेको थी चुको छा थियो मूंखे अची वियो इल्मु छा थियण वारो आहे मूंखे इल्मु अची वियो ॻाल्हि सम्झो पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त महबूब ॿुधाए त मलउल आला वारा फ़रिश्ता कहिड़ी ॻाल्हि में बहस था कनि मूं चयो हा मुंहिंजा रब करीम इहे फ़रिश्ता पाण में कफ़ारात ऐं दरजात में बहस करे रहिया आहिनि पहिरीं फरमायो त ला अदरी मूंखे इल्मु न आहे हाणे जॾहिं इल्मु अची वियो त सरकार वेठा आहिनि मदीने मुनव्वरह जे अंदरि सरज़मीन मदीना ते ऐं मलउल आला वारा फ़रिश्ता आहिनि जेकी अर्श मुअल्ला जे चौधारी आहिनि हज़ारे लखे अरबे किलोमीटर परे जेकी फ़रिश्ता पाण में गुफ्तगू था कनि फ़रिश्ता पाण में कफ़ारात ऐं दरजात में बहस था कनि पिया महबूब वेठा मदीने में हिन पर उन मलाइकनि जी गुफ्तगू पंहिंजे कननि सां ॿुधी रहिया आहिनि मालूम थियो त महबूब के रब एड़ो इल्म दई छजो जो दिल पर आबाद में आशिक जमीन ते वेही सुभान अल्लाह चवन मदीने वारो मीर गुंबद खदरा में आवाज बुधी इल्म तो वटे कान यकूं जो हुक्म तो वटे कुन फयकूं जो हो इल्म तो वटे कान यकूं जो हुक्म तो वटे कुन फयकूं जो आई सुनो नबी सरदार तू आई नूरी नबी नेरे वार तू मुझा सुना नबी सरदार तू आई नूरी नबी नेरे वार तू मुझा सुना नबी मुझा सुभान अल्लाह मुझे
सोने हबीब के रब वो इल्म ॾिनो जो आसमानन जो इल्म भी महबूब वट, ज़मीन जो इल्म भी महबूब वट, सुभाणे छा थियण वारो आ इहो इल्म भी मुझे दिल पर मोहम्मद करीम वट। तफसीर इब्ने कसीर में वारी रिवायत आंदी आ, रिवायत हदीस जे किताबन में आई है, पर इब्ने कसीर ते एकड़ो अजीब जुमलो आंदो आ। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा आहिनि, पाण करीमन फरमाया सलूनी अम्मा शैतुम, मुखो को सवाल कयो जेकी वणे जेको चाहो मुखो पूछो मां तव्हांखे जवाब ॾियां। सलू घुरो चओ पूछो छा था पुछण चाहियो। सारी दुनिया जे इल्मन जो इमाम, कायनात जे इल्मन जो इमाम मुझे मिठो मोहम्मद करीम फरमाए तो पूछो जेको पुछणो तो। हज़रत अबू हुज़ाफा सहमी जो फर्जंद हो असाबी सगुरो, उन्हें के मानू मेवना दींदा उन जे नसब ते, वो उथी बीठो चई या रसूल अल्लाह मुझो पीर केरा, मां के जो